अस्सलाम वालेकुम। अॼु आहे 14 सितंबर वेनसडे ऐं मंझंदि जा थिया आहिनि तक़रीबन 12। अॼु ज़हरा कोन आई आहे, इन करे हिते सफ़ाई कोन थियल ऐं ज़हरा जे न अचण जे करे मां इलाही सारी निंड करे वरिती। सुराण हली वई, उन खां पोइ मां सुम्ही पियमि। ऐं हाणे जेको आहे मां सभिनी खां पहिरियों कमु स्टार्ट कंदमि। उहो त किचन जो त करे चुकी आहियां, खीर वीर काढ़ियमि था ख़ाली कयमि, कुझु सां सुबुह सुराण धोई वई ऐं कपिड़ा बि राति जो सुराण पंहिंजा धोई विधा हिते। त हाणे जेके नाश्ते जा थाम थिया आहिनि उहे मां धोईंदमि ऐं पहिरियों अङण जी सफ़ाई कंदमि। ज़ाहिरी ॻाल्हि आहे त ईअं वणे कोन थी ॻाल्हि अखियुनि खे। सो स्टार्ट कयां थी अॼु हितां अङण जी सफ़ाई खां। ऐं हिकिड़ो कल्ह नंढिड़ो रेक सुराण जे कबट में पियो हूंदो, हिन में जूता रखंदी, पर अॼुकल्ह हुन वटि जूता जेके आहिनि सफ़ा थोरा आहिनि। असां छो त सफ़ा शयूं घटाए छॾियूं आहिनि पंहिंजी ज़िंदगीअ मां, पर्सनल जेके बि सामान आहे, त हे ईअं ई ख़ाली पियो हो त मां इहो खयो आहे त हिनखे किथे न किथे हणंदमि, हिनखे प्लांट्स जी डेकोरेशन में यूज़ कंदमि। सो अॼु हितां खां कमु स्टार्ट कयां थी अङण खां, हिनखे बि किथे सेट कंदमि। ऐं ॿियो त मां ऐं सुराण कल्ह जीअं सुराण आई त असां इहो डिसाइड कयोसीं त भई मानी खाई निमाज़ पढ़ी ऐं असां जेको आहे हलूं था मंगल बाज़ार, कुझु न कुझु शयूं वठणियूं हिन बोर्ड वारनि जे सिलसिले में। कुझु ॿारनि जा कपिड़ा थोरा मिलिया आहिनि त मां वठणु थी चाहियां। त असां अञा इहो डिसाइड ई कयूं पिया, अञा ॻाल्हायूं पिया। उहो उन महिल स्कूल खां आई, अंदरि एंटर थी अञा घर में 10 मिंटनि जे अंदरि शदीद बारिश, तूफ़ान, आंधी, अलाए छा छा, माना सभु गॾु पियो थिए। सो बहरहाल उहो असांजो वञणु कोन थियो, चुप करे वेही रहियासीं। ऐं हाणे जेको आहे मां हिते कमु कंदमि, हुन खां पोइ छा कंदमि उहो तव्हां सां शेयर थी कयां। अधु ॾींहुं ख़ूब आराम कयो अथमि, इन करे हाणे मूंखे जेके पंहिंजे कम जी स्पीड वधाइणी पवंदी त जीअं मां घटि टाइम में इलाही सारो कमु बैलेंस करे वठां। गंद इलाही थी वियो आहे, छो त हीअ भाई जेका आहे न डीप क्लीनिंग त न कंदी आहे, ज़ाहिरी ॻाल्हि आहे। हलो शुरू था कयूं। अङण साफ़ु कयमि काफ़ी सारो, पर ज़हरा पोचो बि हणंदी आहे। पोचनि हणण जी मूंखे हिमत न आहे। हे बुहारी पाणी में सॼी आली लॻी पई आहे बारिश में, त इनखे रखियो अथमि उस में। ऐं हे शेल्फ मां हिते हयो, असल में हे 2 कोका हिते लॻल हुया हिन शेल्फ जे लाइ, त इन में अटकायो अथमि। हिन ते ज़ाहिर असां काई बि हैवी शइ नथा रखी सघूं, प्लांट्स वग़ैरह, त कुझु डेकोरेशन रखंदमि। ऐं ॿियो त हो वीचारो मां तां लाथो हुयो शेल्फ, त मां हिनखे रिफ्रेश कंदमि। त रिफ्रेश त छा थियो, बल्कि अञा मींहं में आलो ई थी वियो, त हिनखे बि मथे फ़िलहालु रखी छॾियो आहे त भले सुकी वञे, जॾहिं टाइम मिलियो ॾिठो वेंदो। ऐं उन खां सवाइ हीअ जेका वल हुई माशाल्लाह इहा ॾाढी वॾी थी वई आहे, त इनखे हीअं पूरो हिन जे मथां चाढ़ियो अथमि। ऐं हितां अॻियां मां हिनखे हिन में थी हणां, ऐं इन में ई मां हिन में हिकिड़ो पथर रखी छॾींदमि, हितां हीअ मूव न करे। ऐं हिन में जेके रूट्स निकितल आहिनि इहे हिन में लॻी वेंदियूं इंशाल्लाह। पथर पहिरियों हिन ते रखां हिकिड़ो, त जीअं हीअ लुॾे न, ऐं पोइ हुनखे पाणी ॾींदी रहंदमि त हिते ई पाड़ हणी वेंदो। मां ॿाहिरि जी सफ़ाई करे आई आहियां ऐं हिते आसपा बीठी तव्हां थी जोई, छो त उहा घर में आहे, इन करे उहा हेल्प थी करे। न त कोई न हूंदो आहे त ज़ाहिर सॼा कम मूंखे पाण खे करणा हूंदा। हे नवां पुराणा खीर मां ऑलरेडी हिते काढ़े चुकी आहियां। ऐं हिकिड़ो त उहो बटणनि वारो कुशन मां उहो धोइण लाइ रखी आई आहियां, कवर, त छो त मूंखे उहो यूज़ करिणो आहे क्राफ्ट में। हिन त अलाए छा कंदमि ख़बर न आहे, वठी त आई आहियां। हिन जा हाणे मां वेही नग कटींदमि, त जीअं हिन कपिड़े जी बि जान छॾायां। ऐं कपिड़ो बि काफ़ी सुठो आहे, इहो बि मूंखे कंहिं क्राफ्ट में कमु अची थो सघे। ऐं हिनखे ईअं लॻल आहिनि नायलून जी तार सां जेके आहिनि इहे हयां अथऊं सिल्वर वारा, ऐं ब्लैक धागे सां ब्लैक वारा। इहा बि महिनत इलाही। ऐं सोचां थी हिन तां इहे कटींदमि त कपिड़ो बि सॼो घुसड़ो ई थी वेंदो, एॾी महिनत केरु कंदो जो मां हिन मां वेही कढां। इहे पोइ टाका बि कढणा पवंदा आहिनि, पर बहरहाल ॾिसां थी। फ़िलहालु त हिकिड़ो त धोइण लाइ रखी आई आहियां, छो त मूंखे एज़ इट इज़ उनजो फैब्रिक खपे। मां अची वई आहियां किचन में। हाणे बोड़ पचाईंदमि मां सेयल पटाटा। मुंहिंजे ख़्याल में सेयल पटाटनि जे नाले सां ई इहा वीडियो अवेलेबल आहे मुंहिंजे चैनल ते। हे लीमे जी रस थोरी फ्रीज़ थियल इहा हब कढी आहे, टमाटर पेस्ट कढियो आहे, हिते हिकिड़ो पीस अदरक थूम जो फ्रीज़ थियल उहो बि कढी रखियो अथमि। जेसिताईं मां बसर पटाटा छिलींदमि कटींदमि तेसिताईं इहो डिफ्रॉस्ट थी वेंदो। हिते आसपास थांव धोई वई आहे, थोरी देरि खां पोइ इहे बि जेके आहिनि अंदरि कंदमि, थोरा ड्राई थियनि जेसिताईं। हाणे इहो किचन जो टाइम आहे, बोड़ खे दम ॾेई मानी बि पचाए छॾींदमि, त उन खां पोइ जीअं मां बिल्कुलु वांदी हुजां त वञी
वेंजी सिंधी निमाज़ जी तयारी कयां। ॿ थी विया आहिनि ऐं मानी मां पचाए छॾी। उनखां सवाइ बोड़ बि मुंहिंजो तक़रीबन तयारु आहे। हिन में मां सावा मिर्च ऐं गरम मसालो हाणे विधो आहे। बसि हिनखे दम आहे। धाणा कटींदमि, हिन बोड़ में मिलाईंदमि ऐं उनखां पोइ मां वेंदमि विंजण नमाज़ पढ़णु। ॾाढो मज़ेदार हूंदो आहे। हिन में असां बसर घणा विझंदा आहियूं छो त मोस्टली असांखे हिन में मसालो वधीक पसंदि ईंदो आहे। सो धाणा विझी हिनखे कंदमि बाहि बंदि ऐं पोइ किचन जो कमु ख़तमु। 3 पहिरीं जी नमाज़ पढ़ी वरिती आहे ऐं मां ऑनलाइन हे ऑडर कया हुआ टॉइज़। उहे आया आहिनि ऐं मां नमाज़ खां पहिरियों आया ऐं मां एॾी एक्साइटेड हुयमि, पर पहिरीं नमाज़ पढ़ी अथमि। सो हाणे हिननि खे खोलींदमि। वाह माशाल्लाह। सो खोलियां थी, हिननि सभिनी खे हेठि रखां पहिरियों पूरा, पोइ तव्हां सां शेयर थी कयां। माशाल्लाह हे ॾिसो केॾा सारा आहिनि। हे टोटल आहिनि 5 किलो टॉइज़, ठीकु आहे, ऐं 500 रुपया पर किलो। पर ॾाढी सुठी क्वालिटी आहे सभु जा सभु। कोई बि हिन में जेको आहे ईअं रफ़ या ख़राबु न आहे, ज़बरदस्त तमामु सुठो। ऐं वरी जॾहिं मां हुनखे, छोकिरो आहे उहो ऑनलाइन फेसबुक ते पेज अथसि, जॾहिं मां हुनखे चयमि त मूंखे हिन बोर्ड वारनि जे लाइ खपे त चई त ठीकु आहे, 250 रुपया डिलीवरी चार्जिस आहिनि, उहे मां तव्हांखां नथो वठां। हुन मूंखां सिर्फ़ु टॉइज़ जा पैसा वरिता आहिनि ऐं डिलीवरी चार्जिस जा न वरिता आहिनि। सो केॾा ज़बरदस्त आहिनि माशाल्लाह सभु जा सभु। ऐं जेके मां हिते ॾिठमि उन ॾींहुं संडे बाज़ार अलाए कहिड़ो बि ॾींहुं साॻी बाज़ार हूंदी आहे मिड़ई डिफरेंट ॾींहंनि ते, त उहो मूंखे हिकिड़ा हिन साइज़ जा किना सफ़ा खुथल रांदीका 50 रुपए जो हिकिड़ो पियो ॾिए। ऐं हे मां हिसाबु कयो त मूंखे 33 रुपीज़ ईच पियो आहे, नंढो वॾो हर साइज़ जो। त ॿुधायो त हे केॾो ज़बरदस्त कमु आहे ऐं केॾो सवाबु थींदो हिन छोकिरे खे। एतिरी इंसानियत अञा माण्हुनि में आहे जो जॾहिं मां उन्हनि खे ॿुधायां थी त हे ख़ैरात में वेंदा त मूंसां रिआयत कनि था। ज़ाहिरी ॻाल्हि आहे, हाणे हिन जे पैसनि में छा मूंसां रिआयत करे हा क़ीमत में, पर हुन डिलीवरी चार्जिस मूंखां न वरिता, इहो बि इलाही आहे। सो माशाल्लाह ज़बरदस्त। ऐं मुंहिंजी तयारी जेका आहे ज़ोर शोर सां हली रही आहे। ऐं हे मां काउंट कंदमि, हुन मूंखे चयो त 75 खां 80 पीसिस अची वेंदा 5 किलो में। सो हाणे मां हुनखे ॿियो बि ऑडर ॾींदमि, पर पहिरीं मां हे काउंट कयां, हे हिकिड़ा पहुचाए वठां त हुनखां पोइ मां हुनखे ज़रूरु ॿियो ऑडर ॾींदसि। सो मां ॾाढी ख़ुशि थी थियां। हिन बैग में मोकिलिया अथई, हे बैग बि उहो ई आहे लुंडे जा बैग्स जेके हूंदा आहिनि, त इन में ई वापसि मां हिननि खे पैक कंदमि। ॾाढा सुठा रांदीका आहिनि। मां सांझीअ जी निमाज़ पढ़ी वरिती आहे। उनखां पहिरियों सॼा हे टॉइस चेक कयुमि। असल में हे त हिकिड़ो कोई नंढिड़ो बैग हुयो, पर हिन ज़िप टुटल आहे, त मां हे मैचिंग धाॻो खणी आई आहियां, हिनखे सिबी छॾींदमि त जीअं भले बैग न आहे त हिकिड़ो रांदीको त आहे ई आहे। ऐं हिन जो नक लड़के पियो, त मां हिन जे लाइ हीअ ग्लू खणी आई आहियां, त मां हिन जो नक बि चिमड़ाए छॾींदमि। सो मां रिपेयर ऐं सफ़ाई सुथराई ऐं हर शइ जो सिर्फ़ु कपिड़नि में ख़्यालु नथी कयां, हिननि में बि कयां थी त बहितर शइ हुजे। हाणे जंहिं ॿार खे ईअं पटियल लड़कियल मिलंदो त उहो ख़ुशि त कोन्ह थींदो न, त हिननि खे मां हाणे सही कंदमि वेही। असां पचायूं था राति जी मानी में बेसण जूं टिकियूं ऐं मानियूं, मंझंदि वारो बोड़ बि पियो आहे ऐं सुराण ते भाॼियुनि कटण में लॻी पई आहे। सो तव्हां खां मां मोकिलाईंदमि हिन वीडियो में, अॼु जे व्लॉग मां। ख़ुशि हुजो, आबाद हुजो, सलामत हुजो। इंशाअल्लाह ज़िंदगी रही त वरी नए व्लॉग में मिलंदासीं। तेसिताईं इजाज़त ॾियो। अल्लाह वाहे।